मूं तोखे हिते इन करे घुरायो आहे त केस तां हथ खणी वञ, हिन में ई तुंहिंजी भलाई आहे। तव्हां मूंखे हिते धमकी ॾियण लाइ घुरायो आहे? मां तोखे धमकी कोन थो ॾियां, पर तोखे सलाह थो ॾियां त मूसा तुंहिंजी भेण जो कातिल कोन्हे को। तुंहिंजी भेण जो कातिल अञा को ॿियो आहे। जेकॾहिं मूंखे ख़बर पई न त मूसा मुंहिंजी भेण जो कातिल न आहे त मां केस तां हथ खणी वेंदुसि। तव्हां खां सलाह जी मूंखे ज़रूरत न पवंदी। तुंहिंजी हिन इहा आकड़ ई तोखे हिन मंज़िल ते पहुचायो आहे। जॾहिं तूं मूंसां गॾु हुए न त तुंहिंजी ज़िंदगी केॾी न हली पे गुज़री। मूंखे नंब ॾियण वारो बि तूं ई आहीं नवाब खान। जेकॾहिं मुंहिंजी शादी मूमल सां थी वञे हा न त अॼु असां हिक ॿिए खां परे न हुजूं हा। मूमल सां शादी रोकराइण जो ज़िम्मेवार मां न, पर हुनजो भाउ आशू हुयो। खणी जो मूं हुनजो साथ ॾिनो, पर पोइ बि मूं तुंहिंजी शादी कराए छॾी, तोखे कुआरो कोन छॾियो। पोइ एॾी कावड़ मूं ते छाजी? नवाब खान मां पंहिंजी मौत त क़बूल कंदुसि, पर तोसां हथ कॾहिं बि न मिलाईंदुसि। तोखे मां न, पर तुंहिंजा दोस्त ई तोखे मारींदा। वञी वञी पंहिंजो कफन वठी रखी छॾ ऐं मूसा जो जेल खां ॿाहिरि अचण जो इंतज़ार कर। तोखे तुंहिंजे भाइरनि जहिड़े दोस्त मूसा जे हथां माराईंदुसि। बारूद भरिजी चुको आहे, रुगो तूं मूसा जे ॿाहिरि अचण जो इंतज़ार कर। सॉफ्ट सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।